कोशिश काविश केटीएन ऐं कोशिश डिजिटल जे सॾ ते सिंध में धारिया नामंज़ूर जे सिरे हेठि गंबड़ जे मशहूर तालीमी इदारे मुराद हाई स्कूल में सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो, जंहिं में उस्तादनि ऐं शागिर्दनि सुठा वेस वॻा पहिरे कुलनि ते अजरक ऐं मथे ते सिंधी टोपी पाए ऐं पटको ॿधी शिरकत कई। सकाफ़ती वेस वॻा ओढ़ण सबब हर तरफ़ सकाफ़त जरकी पई। सिंधी टोपिन ते कावन ऐं सितारनि जा तिजला ऐं अजरक जे फुड़ीअ जी हुबकार सां सकाफ़ती प्रोग्राम में वधीक सूंह थी पई। मीर अली मुराद जे नाले सां मंसूब हाई स्कूल में मुनक़िद थियल सकाफ़ती प्रोग्राम दौरान स्कूल जे शागिर्दनि हमदे बारी ताला नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश करण बाद सकाफ़त मुतालिक जोशीली तकरीरूं पिणु कयूं। उन खां अलावा शागिर्दनि सिंधी गीतनि जी गुंजार में मुख़्तलिफ़ टेबलोज़ पिणु पेश कया, जेकी ॾिसंदड़नि खे तमामु घणो पसंदि आया। टेबलोज़ में ज़हनी आज़माइश, सिंध में कैसेट कल्चर के अहमियत ॾियारींदड़ फनकार जलाल चांडियो जे कलाम ते मुख़्तलिफ़ शागिर्दनि फनकार ऐं साज़िंदनि जी पेरोडी कई। कहतन भागे नजर मारी, कहतन भागे नजर मारी, टूट गई तेरी मेरी यारी, टूट गई तेरी मेरी यारी। कहतन भागे नजर मारी, कहतन भागे नजर मारी, टूट गई तेरी मेरी यारी, टूट गई तेरी मेरी यारी। कहतन भागे नजर मारी, कहतन भागे नजर मारी, टूट गई तेरी मेरी यारी, टूट गई तेरी मेरी यारी। जॾहिं त सिंधी कलाम ते शागिर्दनि घोट कुंवार तौर फन जो मुज़ाहिरो कयो। पेके हली वींदी साईं, मोटी मूर नहीं दी साईं, ॾाढो ॾुखियो थींदे हाय रे मुंहिंजा मेहंदेरा, ॾाढो ॾुखियो थींदे हाय रे मुंहिंजा मेहंदेरा। तड़का ताप न सहंदो साईं, ख़बर चार न लहंदो साईं, तड़का ताप न सहंदो साईं, ख़बर चार न लहंदो साईं। वञी पेका तूं वसाए मुंहिंजी नेंदरी, हो वञी पेका तूं वसाए मुंहिंजी नेंदरी। ऐं कुछ शागिर्दनि वरी मौसीक़ीअ ते झुमिर पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। मुराद हाई स्कूल जे हेड मास्टर सैयद अल्ताफ हुसैन शाह, टीईओ गंबड़ सैयद मफ्तून शाह, उस्तादनि मोहम्मद सालिह जामड़ो, नूरदीन पंवर, अल्लाह रखियो मंगी, अब्दुर्रहमान पंवर, गुलाम सरवर समेत ॿियनि उस्तादनि ऐं शागिर्दनि शिरकत कई। मुराद हाई स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि जो चवणु आहे त सिंध जी सकाफ़त बि आगाटी आहे। कुझु वरियनि खां हर साल सकाफ़त खे मल्हायो पियो वञे। संदन इहो पिणु चवणु आहे त असांजी धरती माउ हज़ारे सदियुनि जी तारीख़ सीने में सांढे रखंदड़ ऐं अमन जो पैगाम ॾींदड़ सिंध धरती आहे, जंहिं ते असांखे फ़ख़ुरु आहे। असीं पंहिंजी सकाफ़त जा सफ़ीर बणिजी हर साल दिसंबर में सकाफ़ती ॾिणु मल्हाए दुनिया खे इहो पैगाम ॾींदा आहियूं त धरतीअ ते अमन क़ाइमु करण लाइ एकता क़ाइमु करणी पवंदी। ज़िंदा क़ौमूं पंहिंजे विरसे ऐं सकाफ़त जी हिफ़ाज़त कंदियूं आहिनि। अफ़गानियुनि समेत समूरनि गैर क़ानूनी तरसल धारियुनि खे निकाली ॾेई धरतीअ खे धारियुनि खां पाक कयो वञे। रिपोर्ट नाज़िम जामड़ो, कोशिश डिजिटल गंबट।